अॼुकल्ह दुनिया कोरोना वायरस जे शदीद ख़ौफ़ में मुब्तला आहे ऐं हुकूमतुनि तरफ़ां माण्हुनि खे घरनि में महदूद रहण ऐं मुख़्तलिफ़ उपाउ वठण जे लाइ अहकामात कया पिया वञनि, पर माण्हुनि में ख़ौफ़ ऐं ख़दशा मौजूदु आहिनि। अचो त हिस्ट्री इन सिंधी जे ज़रिए तारीख़ खां सिखूं त अहिड़ी सूरत हाल में माण्हुनि खे छा करणु घुरिजे ऐं छा न करणु घुरिजे। पेश कयूं था मास्को जे वबा जा फसाद 1770-71। बेबूनिक प्लेग वबा जो उहो क़िस्म आहे जेको मक्खियुनि या मुअल जानवरनि सबबु फैलिजे थो। हिन बैक्टीरिया खां मुतासिर थियण खां पोइ 7 ॾींहंनि बाद नज़ले ऐं ज़ुकाम जूं अलामतूं ज़ाहिर थियनि थियूं, जंहिंखां पोइ माण्हुनि खे बुखार, मथे जो सूर ऐं उल्टियूं शुरू थियनि थियूं। जिस्म जा उहे हिसा जितां बैक्टीरिया दाख़िल थिए थो सो सुजी पवण खां बाद फाटी पवे थो। तोड़े जो जदीद एंटीबायोटिक दवाऊं हिन मर्ज़ जो इलाजु करण में कामयाबु थियूं आहिनि, पर 1770 में हिन वबा मास्को में हिकु बग़ावत खे जनमु ॾिनो। थियो हीअं जो मोल्दोवा जे इलाइक़े में रूसी ऐं तुर्क मुस्लिम फ़ौजूं बरसरे पेकार हुयूं, जिथां ही बीमारी फुटी निकिती। उतां खां यूक्राइन थींदी सेप्टेंबर 1770 में मास्को में पहुती। जॾहिं हिकु रूसी डॉक्टर पंहिंजे जनरल खे ॿुधायो त हीउ मर्ज़ वबा जी सूरत इख्तियार करे सघे थो, उन करे हितां शहर ख़ाली कराइणु घुरिजे। जनरल इनकार करे छॾियो ऐं कुझु वक़्त बाद पाण वबा जो शिकार थी फोत थी वियो। होॾां मास्को शहर जी हालत उहा हुई त शहनशाह पीटर मास्को खे छॾे सेंट पीटर्सबर्ग खे गादी जो हंधु बणायो हो। तंहिं करे आम हारी ऐं मज़दूर वॾी तादाद में मास्को में आबाद थियण लॻा, जेके काठ जा घर ठाहे उन में रहंदा हुआ। शहर में सफ़ाई सुथराई जो निज़ाम वधंदड़ आबादी खे मुंहुं न ॾेई सघियो ऐं मास्को गंद जो ढेर बणिजी वियो, जंहिं सबबु बीमारियूं फैलिजण लॻियूं। डिसंबर 1770 में रूसी डॉक्टर A.F. सफ़ोनिस्की वबा जो इतला वज़ीर सिहत डॉक्टर A. रिंडर खे ॾिनो, पर वज़ीर संदसि ॻाल्हि रद्द करे छॾी। कुझु वक़्त बाद जून 1771 में वज़ीर रिंडर इन बीमारी में मुब्तला थी फोत थी वियो। जून जे महीने में मास्को में 20,000 माण्हू उन बीमारी सबबु फोत थिया। हुकूमत बीमारी खां महफ़ूज़ रहण लाइ माण्हुनि खे घरनि में महदूद रहण, पाण खे साफ़ रखण, बीमारी जी सूरत में हुकूमत खे इतलाह करण ऐं मुतासिरा घर ख़ाली करण जो हुकुम ॾिनो। मर्ज़ जे वधण सां माण्हुनि खे ख़ौफ़ थियो त मतां संदन मुतासिरा काठ जा घर साड़िया वञनि, उन करे हिननि हुकूमत खे इतलाह न कयो। हिननि या त फोत थियल भातियुनि खे घरनि में ई दफ़न करे छॾियो या त मुर्गो खे घिटियुनि में उछले छॾियो, जंहिं सबबु मर्ज़ अञा वधियो। सेप्टेंबर 1771 में 20,000 ॿिया माण्हू बि मास्को शहर में बीमारी सबबु फोत थी विया। वबा जे ख़ौफ़ खां शहर जे गवर्नर फ़रार जी राह इख्तियार कई ऐं पुलिस चीफ बि शहर छॾे वियो। नए गवर्नर मास्को शहर खे लॉकडाउन करे छॾियो। एतिरे क़दुरु जो चर्च बे इबादत लाइ बंदि कया विया। माण्हुनि हुकूमती तदबीरुनि ते अमल करण बजाए अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾिनो जिन मां लॻो पए त हुकूमत बिला वजह मुसीबत पैदा करे रही आहे। हू ख़ासि करे चर्च जे आर्च बिशप एमरोसी ते ख़ासि काविड़ियल हुआ, जो हिन चर्च बि बंदि करे छॾी हुई ऐं हज़रत मरियम जो मुजस्मो बि लिकाए छॾियो हो। माण्हुनि जो अक़ीदो हो त हज़रत मरियम जो मुजस्मो खेनि वबा खां महफ़ूज़ रखंदो। उन करे माण्हुनि 15 सेप्टेंबर ते ज़बरदस्ती शहर में जलसो कढियो ऐं पुलिस खे पुठिते हटण ते मजबूर करे छॾियो ऐं ज़बरदस्ती दुकान खोलायूं। हिननि आर्च बिशप खे सज़ा ॾियण लाइ चर्च ते हमिलो कयो। आर्च बिशप उतां फ़रार थी ॿी चर्च में हलियो वियो, पर अॻिले ॾींहुं 16 सेप्टेंबर ते आर्च बिशप खे पकिड़े क़तलु करे उछलायो वियो। उन बाद हिननि क्रेमलिन महल ते हमले जी कोशिशि कई ऐं मुतालबो कयो त जनरल पीटर यूरोपियन असांजे हवाले कयो वञे, जंहिं शहर बंदि करायो हो, पर फ़ौज बाग़ियुनि खे मारे भॼायो ऐं अॻिले ॾींहुं 17 सेप्टेंबर ते माण्हुनि ॿीहर क्रेमलिन ते हमिलो कयो, पर फ़ौज खेनि सख़्ती सां चिते छॾियो। शहर में माण्हुनि जी उन बग़ावत ऐं वबा दौरान मेल जोल मर्ज़ खे वधाए छॾियो। आख़िरकार उन मर्ज़ में सिर्फ़ु मास्को शहर में 1 लख माण्हू मुब्तला थी फोत थी विया। तारीख़ जे उन वाक़े मां असांखे इहो सबक़ु मिले थो त कोरोना वायरस जहिड़े वबा फैलिजण सबबु हुकूमती इक़दामात ते सख़्ती सां अमल करणु घुरिजे ऐं अफ़वाहुनि ते ध्यानु न ॾियणु घुरिजे। अल्लाह पाक असां तव्हांखे हिन मूज़ी मर्ज़ खां महफ़ूज़ रखे।